गॾियल चटाभेटी वारो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट पास कई। एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि जो चवणु आहे त टेस्ट पास करण बावजूदि ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि। अदालती हुकूमत जो जवाज़ ॼाणाए नज़रअंदाज कयो पियो वञे। एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज में इहो चयो आहे त उन्हनि पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट पास कई, पर उन्हनि खे ऑफर ऑर्डर न ॾिना विया आहिनि। गॾियल चटाभेटी वारो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि प्रेस क्लब कराची आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट पास कई उन्हनि, पर ऑफर ऑर्डर नाहिनि ॾिना विया। उते मौजूदु आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर सलीम। उन खां वधीक एहतजाज बाबति तफ़सील मालूम कयूं था। फ़कीर सलीम, अवां प्रेस क्लब कराची ॿाहिरां मौजूदु आहियो। कमीशन एग्ज़ाम पास कंदड़ उम्मीदवार एहतजाज कनि पिया, उन्हनि टेस्ट पास कई, पर ऑफर ऑर्डर उन्हनि खे नाहिनि ॾिना विया। कराची प्रेस क्लब आॾो हिन वक़्तु उहे नौजवान एहतजाज करे रहिया आहिनि जिन 2019 में गॾियल चटाभेटी वारो इम्तिहान पास कयो हो। मुख़्तलिफ़ ख़ातनि में जेको पब्लिक सर्विस कमीशन पारां भर्तियुनि जे लाइ 2019 में टेस्ट वरिती वई ऐं गॾियल चटाभेटी वारे इम्तिहान जे लाइ हुननि जॾहिं टेस्ट पास कई त हुननि खे अञा ताईं ऑर्डर न आहिनि मिलिया। उहे उम्मीदवार हिन वक़्तु कराची प्रेस क्लब आॾो मौजूदु आहिनि। असां हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां कहिड़ा मुतालबा खणी हिते पहुता आहियो ऐं तव्हां कॾहिं टेस्ट पास कई हुई? असां CC 2019 में 150 टोटल कैंडिडेट्स पास थियासीं। असां मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री। सभ खां पहिरियों असां स्क्रीनिंग पास कईसीं, उनखां पोइ असां लिखत वारो इम्तिहान पास कयोसीं, उनखां पोइ असां इंटरव्यू पास कयोसीं। ऐं सिंध में इहा शइ वाज़े आहे त इहे इम्तिहान पास करण खां पोइ इहे स्टेप्स पास करण खां पोइ वरी एहतजाज करिणो पवंदो आहे। असां एहतजाज बि कयोसीं। 3 अक्टूबर ते एहतजाज कयोसीं, 12 अक्टूबर ते एहतजाज कयोसीं हैदराबाद में। उनखां पोइ AG जो इहो बयानु आयो त मुंहिंजो को बि वास्तो कोन्हे इन तव्हांजे मामले सां। तव्हांखे जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जॉइनिंग ॾियणु चाहे त उहा ॾेई सघे थी। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त असांखे जल्द अज़ जल्द जॉइनिंग ॾिनी वञे। असां तव्हां किथां खां आया आहियो ऐं हिन वक़्तु तव्हांजो मुतालबो छा आहे जॾहिं त पब्लिक सर्विस कमीशन खे कोर्ट जे हुकुम ते बंदि कयो आहे? सर, आउं हींअर 5:30 खां हिते पहुतो आहियां कराची। हाणे इशू हुया त असां हीउ जेको असांजो एग्ज़ाम हो CC 19 जेके चवनि था गॾियल चटाभेटी वारो, इन जा असां इम्तिहान ॾिना हुआ अप्रैल 2019 में। अॼु तव्हां ॾिसो त अक्टूबर 2021 पियो हले। 2.5 साल गुज़रण खां बावजूदि बि सिंध गवर्नमेंट जेका आहे सो असांजा जेके 150 ऑफिसर आहिनि उन्हनि खे जॉइनिंग नथी ॾे। उनजो जवाज़ उहो ॼाणाइनि पिया त सिंध हाई कोर्ट जी जेका जजमेंट आहे 3 जून वारी। हाणे मां तव्हांखे थोरो तफ़सील ॿुधाईंदो हलां त 3 जून वारी जजमेंट में हाई कोर्ट ॾिनियूं आहिनि 2 डायरेक्शन्स सिंध गवर्नमेंट खे करण जे लाइ, जंहिंमें हुननि CC 18 वारनि जा रिज़ल्ट्स कैंसिल कया, डॉक्टर ऐं मेडिकल ऑफिसरनि जा जेके रिज़ल्ट्स कैंसिल कया। उन सां गॾोगॾु उन्हनि हिकिड़ी शिक लिखी त SPSC एक्ट 1989 जे अंदरि जेतिरियूं बि अपॉइंटमेंट्स थियणियूं आहिनि या टेंडर थियणा आहिनि उहे सस्पेंडेड आहिनि। सिंध गवर्नमेंट अगरि इन्हनि खे रीइनेक्ट करणु चाहे थी त इन्हनि जी लेजिस्लेशन ॿेहर करे। हाणे असांजा जेके सीनियर आहिनि 18 वारा, असां चाहियूं था त उन्हनि सां बि इंसाफ़ करे। सुप्रीम कोर्ट में 6-5 महीननि खां पहिला पिटिशनूं खणनि कोन था। असांजी जॉइनिंग जेका AG रोकराई आहे, हालांकि असांजो फ़ैसिले में बि ज़िक्र न आहे, 19 वारनि जो फ़ैसिले में बि ज़िक्र न आहे। असां अॼु बि अगरि सुप्रीम कोर्ट वञूं त सुप्रीम कोर्ट असांखे चवंदी बाबा तव्हांजो लोकस स्टैंड आहे ई कोन्हे, हिन केस में तव्हां छा लाइ आया आहियो, असांजो ज़िक्र ई कोन्हे, न असांजे ख़िलाफ़ु पिटिशन हुई। AG जेका शिक ॼाणाई आहे, जे शिक ॼाणे असांजी जॉइनिंग रोकी आहे कोर्ट जे फ़ैसिले जी, उहा आहे त SPSC एक्ट जे अंडरि का बि अपॉइंटमेंट नथी थी सघे। असां पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असां पढ़ी कमीशन पास कई आहे। तव्हां फ़ैसिलो पढ़ो। फ़ैसिले जो हिकिड़ो हूंदो आहे रेशो डिसेंडी। जेको रेशो डिसेंडी आहे न उन फ़ैसिले जो उहो इहो आहे त बाबा पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में वफ़ाक़ में अगरि पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन गवर्नर थो अपॉइंट करे त सिंध में उहो पावर चीफ मिनिस्टर खे छो आहिनि। इन जे करे तव्हांजो जेको एक्ट आहे इहो नलिफाइड आहे कॉन्स्टिट्यूशन खां अल्ट्रा वायर्स आहे। हाणे उहो छा भाई असीं लॉ जा माहिर कोन आहियूं, पर हे जेके अपॉइंटमेंट्स आहिनि SPSC एक्ट जूं उन में मेंबर्स अपॉइंट थींदा आहिनि, चेयरमैन अपॉइंट थींदा आहिनि। हे चवनि था असांजो अपॉइंटमेंट्स जेके थींदियूं आहिनि उहे सिंध सिविल सर्वेंट्स एक्ट जे तहत थींदियूं आहिनि। जे एक्ट जे तहत कल्ह 2 ॾींहं चीफ सेक्रेटरी हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो आहे, उन में रूल्स अमेंड कयूं आहिनि। अगरि उहो एक्ट्स इन प्रोसेस आहे त पोइ असांजी जॉइनिंग कहिड़े ऑर्डर जे तहत रोकियूं वयूं आहिनि। ऐं इन खां असां खां पहिरीं जेके एग्रीकल्चर ऑफिसर हुया उन्हनि खे तव्हां जॉइनिंग कहिड़े तहत ॾिनियूं आहिनि। मुर्तज़ा वहाब चए थो त 1999 खां सभु अपॉइंटमेंट्स कॉन्ट्रोवर्शियल आहिनि, त तव्हां हिन सूबे मां सॼी सरकारी मशीनरी कढी छॾींदो, तव्हां छा कंदो? असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां पंहिंजा चेयरमैन ऐं मेंबर SPSC एक्ट में कीअं था आणियो, उन सां असांजो कंसर्न न आहे। असांजूं रिकमेंडेशन्स SPSC फ़ैसिले खां केतिरा महीना पहिरीं मोकिले चुकी हुई, इन करे तव्हां असां सां 2 अखिया ई बंदि कयो
ऐं जेको कानून आहे कानून मूजिबि असांखे जॉइनिंग ॾियो। तव्हां ॿुधो त ही जेके उम्मीदवार आहिनि, हिन उम्मीदवारनि जो चवणु आहे त हुननि सां जेका ॿ कई पई थी वञे, जेका 2019 में उन्हनि टेस्ट पास कई, उन खां पोइ उन्हनि जी जेका सिफारिश कई वई उन्हनि जे भर्तियुनि जे हवाले सां, उन ते इम्प्लीमेंट न पियो कयो वञे। ऐं हिन वक़्तु ताईं उहे जेके इंतज़ारु करे रहिया आहिनि किन कॾहिं थो ऑर्डर मिले, हू मुसलसल बेरोज़गारी में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ही उहे नौजवान आहिनि, उन्हनि मुतालबो कयो आहे त किन ऑफर ऑर्डर जारी कया वञनि त जीअं हू जेका पंहिंजी ज़िंदगी आहे, जेके पंहिंजियूं सलाहियतूं आहिनि, उहे किताब आणे सघनि। जी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ फ़क़ीर सलीम।